नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सख़्त गर्मी बावजूद बिजली जी लोड शेडिंग जारी आहे, जंहिं सबब शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि मां मेहरान टीवी जा रिपोर्टर, जिन खां पुछा ॻाछा कंदासीं बिजली जी लोड शेडिंग बाबति। सभ खां पहिरियां हलूं था दादू, जिते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नवीद कुरैशी। जी नवीद, दादू में बिजली जी लोड शेडिंग बाबति अवां छा चवंदा? जी नाज़रीन, दादू में क़यामत जहिड़ी गर्मी आहे। अहिड़ी क़यामत जी गर्मी में बिजली लोड शेडिंग आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। हितां जा माण्हू दावूं करे रहिया आहिनि जेका बिजली जेका लोड शेडिंग आहे, हिकु त बिजली लोड शेडिंग आहे, ॿियो सड़ियल ट्रांसफार्मर आहिनि, उनजे करे असां सख़्तु मुतासिर थी रहिया आहियूं। दादू में जेका गर्मी जो दर्जे हरारत हिन वक़्तु ॿुधाए पियो वञे 50 खां 52 सेंटीग्रेड गर्मी जो दर्जे हरारत आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां त दादू जा माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि, उहे दावूं करे रहिया आहिनि ख़ुदा खे मञो, ख़ुदा जे वास्ते बिजली लोड शेडिंग खे घटायो वञे ऐं सड़ियल ट्रांसफार्मर ठाराया वञनि, न त ॿी सूरत में असां सख़्तु एहतिजाज कंदासीं। ऐं पाकिस्तान गवर्नमेंट या सिंध हुकूमत खां या ॿियनि वस वारनि खां या वापडा इख़्तियारी आहिनि, उन्हनि खां मुतालबो करे रहिया आहिनि। ख़ुदा खे मञो, दादू में क़यामत जहिड़ी गर्मी आहे, हिते माण्हू रही बि कोन थो सघे। उन दादू शहर जे अंदरि बिजली लोड शेडिंग खे घटायो वञे ऐं जेके सड़ियल ट्रांसफार्मर उहे ठाराया वञनि उन्हनि खे। ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि, ख़ासि करे इहो ॾिठो वियो आहे त उहे दावूं करे रहिया आहिनि, उहे इहो चई रहिया आहिनि, बार बार इहो चई रहिया आहिनि त क़यामत जहिड़ी गर्मी आहे, असां न राति जो सुम्ही सघूं था सुख सां ऐं न ॾींहं जो ई रही सघूं था। अफ़सोस इहो असां ज़ुल्म आहे वॾो, असांखे हाणे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी वञे थी जो असांजे एॾी सख़्तु लोड शेडिंग कई थी वञे। 16 खां 18 कलाक लोड शेडिंग आहे। हे बार बार मुतालबो करे रहिया आहिनि। ख़ुदा खे मञो, दादू जे शहरनि ते रहम कयो, ख़ुदा खे मञो, ऐं कुझु बिजलीअ जो लोड शेडिंग जो जेको दौरान आयो आहे उनखे घटायो वञे ऐं ॿियो जेको सड़ियल ट्रांसफार्मर आहिनि उन्हनि खे ठारायो वञे त जीअं हितां जा रहवासी आहिनि उहे सुख सां रही सघनि। दादू जा रहवासी बार बार इहो दावूं करे रहिया आहिनि, दादू जा रहवासी रोई रहिया आहिनि, दादू जा रहवासी इहो चई रहिया आहिनि त असांजे वटि क़यामत जहिड़ी गर्मी आहे। अफ़सोस इहो आहे त हिन वक़्तु ताईं असांजी केरु बि न ॿुधी रहियो आहे ऐं बार बार वरी बि इहो ई चई रहिया आहिनि। ख़ुदा खे मञो, दादू जे शहरनि ते रहम कयो ऐं त हिते जेका माण्हू टिचकी रहिया आहिनि जेको जी। ऐं नाज़रीन, हाणे हलूं था मेहर, जिते मौजूद आहे तालुके रिपोर्टर रियाज़ चांडियो। जी रियाज़, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, मेहर तालुके में लोड शेडिंग जी इंतहाई बदतरीन सूरत हाल है। जी तो असां पंहिंजे नाज़रीन खे इहो अपडेट कंदा हलूं त मेहर शहर जेको आहे सिटी 1, सिटी 2, सिटी 3 ऐं चौथो फीडर आहे जेको इंडस्ट्रियल फीडर आहे, उन ते मुश्तमिल आहे। 4 फीडर आहिनि, उन्हनि मां सिटी 1 ते बि बिजली जो ट्रांसफार्म जेका आहिनि उहे सिक्योर कया विया आहिनि ऐं उते मीटर हया विया आहिनि। उते बि लोड शेडिंग जेका सूरत हाल आहे उते लोड शेडिंग रहे थी, पर बदनिस्बत ॿियनि फीडरनि जे उते थोड़ी घटि थी रहे। उन खां अलावा सिटी 3 जेका आहे उन ते बि तक़रीबन अधु ॾींहुं बिजली बंदि रहे थी ऐं जॾहिं त सिटी 2 ते मुकमल तौर ते तक़रीबन जेको आहे सो 14 खां 16 कलाक बिजली बंदि थी रहे ऐं 8 कलाक बि जेका बिजली रहे थी उहा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके तारूं छिजी पवण जा या ॿिया बहाना बणाए ऐं उहा लोड शेडिंग कई वञे थी मजमूई तौर ते। ऐं जेको असांजो इंडस्ट्री वारो फीडर आहे उन ते बिजली तमामु घटि बंदि थी रहे। अहिड़े हवाले सां मेहर जा माण्हू, मेहर जो अवाम हिन सख़्तु गर्मी में बेटे अज़ाब में आहे। हिकु तरफ़ बिजली जी गैरक़ानूनी लोड शेडिंग आहे, ॿियो त जेके डिडक्शन बिल मोकिलिया वञनि था उन हवाले सां माण्हू तमामु घणो सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं इहो पिणु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मेहर में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर बिजली ऐं पाणी जे लियाक़त जतोई 20-26 केवी जो ट्रांसफार्मर हिकिड़ो वठाए ॾिनो हुयो। उन खां पोइ उहो ट्रांसफार्मर जॾहिं अणपूरो थियो त BOD पेस्को जो मेंबर आहे जेको मेहर सां तालुक़ थो रखे, समाजी अॻु हाणे वली मोहम्मद मैसर, उन जे कोशिशुनि सां 10-13 जो ॿियो ट्रांसफार्मर आयो हुयो। हाणे बिजली एतिरी घणी आहे मेहर में जो ॿुधायो वञे थो त जेकॾहिं मेहर तालुके जे समूरनि बहिराड़नि खे 24 कलाक बिजली ॾिनी वञे त इहे ॿई ट्रांसफार्मर बिजली जो पूराव करे सघनि था। पर बदकिस्मती सां वापडा जूं जेके मक़ामी इख़्तियारियूं आहिनि उन्हनि जी मिली भगत जे करे लोड शेडिंग तमामु घणी रहे थी पई, जंहिंजे करे बिजली ते हलंदड़ जेको बि कमु आहे, जेको बि कारोबार आहे उहो ठप बणियल आहे ऐं इंतिहाई उहे जेके मुख़्तलिफ़ बिजली ते जेके कमु कंदड़ मज़दूर आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। जी नाज़रीन, मेहर जी सूरत हाल बाबति रियाज़ चांडी असांखे अपडेट कयो। ऐं हाणे रुख कयूं था सीता रोड, जिते तफ़सील ॿुधाए रहियो आहे अज़हर मेमण। जी अज़हर, छा तफ़सील आहिनि? जी जीअं त सीता रोड में बि वापडा तरफ़ां 16 खां 18 कलाक लोड शेडिंग कई थी वञे। लोड शेडिंग करे जेको आहे शहरी सख़्तु परेशान आहिनि, सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि जो वधीक चवणु आहे त शहर में जेको आहे असांजी रहमानी गेट स्टेशन हुजण करे असां शहर खे को बि रिलीफ न आहे मिली सघियो।
जॾहिं त असांजे शहर में गेट स्टेशन हुजण करे असांजे शहर जी सूरत हाल हीअ आहे त वधीक जेको आहे जेके ॿाहिरि जा इलाइक़ा आहिनि या जेके हिन गेट स्टेशन जेके फीडर हलंदड़ आहिनि उन्हनि जी छा माना सूरत हाल हूंदी, इहो वधीक बहितर त आला इंतिज़ामिया ई जेको आहे सम्झी सघे थी। महिरबानी करे जेको आहे हिन शहर जी जेको आहे मालिकी कई वञे, वापडा तरफ़ां जेके इहे 16 खां 18 कलाक लोड शेडिंग कई थी वञे। शहरी जेको आहे सरापा एहतिजाज भेण शहरनि जो चवणु आहे त असां बार बार एहतिजाज कया आहिनि पर वापडा जे कन ते जूं बि कान थी सुरे। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त शहरनि तरफ़ां जेको आहे मरहलेवार तहरीकूं भलाई वियूं आहिनि। उन्हनि जेको आहे पंहिंजे तरफ़ां फेसबुक ते नेट ते बि जेको आहे पंहिंजूं पोस्टूं छॾियूं आहिनि, पर उन्हनि जो बि तदारक न थी सघियो, उन्हनि जो बि को हल न थी सघियो, उन्हनि जो को ॿार न ॿरी सघियो। असांजी गुज़िरियल राति जेको आहे प्रेस क्लब में जेको आहे शहरनि जी मीटिंग थी, उन शहरनि जो चवणु हुयो त असांजे हिन जेको आहे वापडा इंतिज़ामिया खे केरु सुधारींदो। हीउ जेको आहे अछो हाथी आहे, हीउ बेलगाम हाथी आहे, हिन खे को लगाम ॾियण वारो कोन्हे को। हिननि जो चवणु वधीक हुयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त अब्दुल हफ़ीज़ ख़ानज़ादो हुयो, हिन जेको आहे एहतियाती तहरीकुनि में जंहिंजो माना पहिरियों किरदारु हुयो, पहिरीं सिफ़ जो माना अॻुवाण हुयो, उनजो चवणु हुयो त असां जेको आहे चूंडियल नुमाइंदनि खे बि हिन वापडा जी अण ऐलान लोड शेडिंग जो जेको आहे बार बार चयो आहे, पर उहे बि असांजो को तदारक नथा कनि, असांजी दाह नथा ॿुधनि। उहे चवंदा त वापडा जेको आहे उहो अछो हाथी आहे, उहे जेको आहे कंहिंजे चवण में न आहिनि, असांजी उहो नथा ॿुधनि। वञी जेको आहे मसइलो तव्हां पाण हल कयो। हुननि चयो त हाणे जेकॾहिं असां पंहिंजे तरफ़ां जेको आहे शहरी गॾु थी जेको आहे वापडा वारनि ॾे विया आहियूं, पर वापडा वारा हींअर ताईं जेको आहे असांजी दाह वरनाए न आहिनि सघिया। जी नाज़रीन, अज़र मेहमान असांखे लोड शेडिंग बाबति आगाह कयो ऐं हाणे आख़िर में हलूं था वाही पांधी जिते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर मोहसिन रुस्तमानी। जी मोहसिन, वाही पांधी में लोड शेडिंग बाबति छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, सॼी सिंध जी वाही पांधी में बिजली जी लोड शेडिंग जो वॾो आज़ार आहे। शहरी सख़्तु परेशान आहिनि। 24 कलाकनि मां 15 कलाक लोड शेडिंग सबबु वाही पांधी में पीअण वारी पाणीअ जो वॾो बहिरान पैदा थी वियो आहे। बिजली जी अण ऐलान लोड शेडिंग सबबु शहर जो कारोबार ठप थी वियो आहे। ॿिए पासे वाही पांधी ऐं आसपास ॻोठनि में पीअण जो पाणी नायाब थी वियो आहे, जंहिं करे काछे जूं औरतूं मर्द तोड़े ॿार सख़्तु गर्मी ततल वारे पेरनि पंधु पाणी जे तलाश लाइ जाखोड़ कनि था। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बिजली न हुजण सबबु सख़्तु परेशान आहियूं। जी ऐं आख़िर में सभिनी रिपोर्टरनि जी महिरबानी जिन लोड शेडिंग बाबति असांखे आगाह कयो।